गुज़िरियल पुरस्कार नमूने गुम थियल गेम्स अस्पताल जे डॉक्टर जी अगवाई तस्दीक थी वई आहे। धाड़लन डॉक्टर ख़ालिद महमूद जे वारसनि खां 1.5 करोड़ रुपया भुग तलब करे वरितो आहे। डॉक्टर ख़ालिद महमूद रहीम यार ख़ान ऐं सादिकाबाद जे विच वारे इलाइक़े मां गुम थियो हो। हिकु भेरो ॿीहर असां सां ख़बर शेयर करे रहिया आहियूं। गुज़िरियल ॾींहुं पुरस्कार नमूने गुम थियल गेम्स अस्पताल जे डॉक्टर जे अगवा जी तस्दीक थी वई आहे। धाड़लन डॉक्टर ख़ालिद महमूद जे वारसनि खां 1.5 करोड़ रुपया भुग तलब करे वरितो आहे। डॉक्टर ख़ालिद महमूद रहीम यार ख़ान ऐं सादिकाबाद जे विच वारे इलाइक़े मां गुम थियो हो। अहम ख़बर आहे गुज़िरियल ॾींहुं पुरस्कार नमूने गुम थियल गेम्स अस्पताल जे डॉक्टर जी अगवाई तस्दीक थी वई आहे। धाड़ेलनि डॉक्टर ख़ालिद महमूद जे वारसनि खां 1.5 करोड़ रुपया भुग तलब करे वरितो आहे। डॉक्टर ख़ालिद महमूद रहीम यार ख़ान ऐं सादिकाबाद जे विच वारे इलाइक़े मां गुम थियो हो। अहम ख़बर आहे गुज़िरियल ॾींहुं पुरस्कार नमूने गुम थियल गेम्स अस्पताल जे डॉक्टर जी अगवाई तस्दीक थी वई आहे। धाड़ेलनि डॉक्टर ख़ालिद महमूद जे वारसनि खां 1.5 करोड़ रुपया भुग तलब करे वरितो आहे। डॉक्टर ख़ालिद महमूद जे रहीम यार ख़ान ऐं सादिकाबाद जे विच वारे इलाइक़े मां गुम थियो हो।